जय श्री झूलेलाल। तव्हां सभिनि खे धनतेरस जे त्योहार जी लख लख वाधायूं। अधिकतर माण्हुनि खे ग़लति धारणा हूंदी आहे कि धनतेरस धन यानी पैसे जो त्योहार है, पर ही गलत है। धनतेरस शारीरिक स्वास्थ्य जो त्योहार है, छोकि अॼु जे ॾींहुं भगवान धनवंतरी जो कि भगवान श्री विष्णु जा अंशा अवतार हुआ, समुद्र मंथन मां अमृत कलश सां गॾु अवतरित थिया हुआ। भगवान धनवंतरी जो कि कार्तिक मास जी तेरस जो समुद्र मंथन मां अवतरित थिया हुआ, हिन लाइ इन ॾींहं खे धनतेरस चइबो आहे। ऐं भगवान धनवंतरी औषधि ऐं चिकित्सा विज्ञान जा जन्मदाता भी हुआ। हिन लाइ वेदन जे अनुसार संत महापुरुष भी स्वस्थ शरीर जे आशीर्वाद लाइ अॼु जे ॾींहुं भगवान धनवंतरी जी पूजा कंदा आहिनि। अॼु जे ॾींहुं चांदी ऐं अन्य धातु जे ख़रीदण जो भी महत्व आहे, छोकि चांदी चंद्रमा जो प्रतीक आहे ऐं चंद्रमा स्वास्थ्य जो प्रतीक आहे। मॉडर्न जमाने सां गॾु हिननि में बदलाव अची वियो आहे। हिन ॾींहुं माण्हू इलेक्ट्रॉनिक शयूं ऐं गाॾी घोड़ा कई शयूं वठंदा आहिनि। ॿिए नंबर ते माता लक्ष्मी जी पूजा थींदी आहे, छोकि माता लक्ष्मी भी समुद्र मंथन मां अवतरित थी हुई, जिन्हनि खां समृद्धि जी प्रार्थना कई वेंदी आहे। मतलब अन्न पाणी जा भंडार भरण जी, ग्रह कलेश परे रखण जी प्रार्थना कंदा आहियूं। हिकु बार वरी धनतेरस जी वाधायूं सां गॾु जय श्री झूलेलाल।